नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ाबिल खां ख़बर ॾींदा हलूं त अशरफ गनी ॿियो भेरो अफ़गानिस्तान जो सदर चूंडिजी वियो। परॾे ख़ाबरू ॾींदड़ इदारे जे रिपोर्ट मूजिबि हंदड़ साल 28 सेप्टेम्बर ते अफ़गानिस्तान में सदारती चूंडनि जे लाइ पोलिंग थी हुई, जंहिं में शुरूआती नतीजनि जो ऐलान हाणे कयो वियो आहे। अफ़गान इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि अशरफ गनी 50% खां वधीक वोट खणी ॿीहर सदर चूंडिजी वियो, जॾहिं त हुन जे मुख़ालिफ़ अब्दुल्ला खे 39% वोट मिलिया आहिनि। अफ़गानिस्तान जे कानून मूजिबि कंहिं बि उम्मीदवार खे हितमी नतीजे खां अॻु कंहिं बि क़िस्म जी शिकायत या दरख़्वास्त दाख़िल करण जो हक़ हासिल आहे। वाज़े रहे त अफ़गानिस्तान गुज़िरियल चूंडनि में धांधली जा इल्ज़ाम साम्हूं आया। सदारती उम्मीदवार अब्दुल्ला नतीजा मञण खां इनकार करे छॾियो, पर आलमी ताक़तनि ऐं ॿिन्हिनि जे विच में गुज़िरियल इक़्तिदार जो मुआइनो करायो, जंहिं तहत अशरफ गनी सदर बणिजी वियो, जॾहिं त अब्दुल्ला खे चीफ एग्ज़ीक्यूटिव जो उहिदो ॾिनो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़